खैरपुर पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 36 सालगिरह के मौके पर जिलानी हाउस में सालगिरह तकरीब कोठाई हुई, जिनकी सदारत पीपल्स पार्टी के MNA डॉक्टर नफीसा शाह जिलानी कई। पीपल्स पार्टी के मकामी अगवान चुंडल नुमाइंदन औरतों की वॾी अंग शिरकत कई। इन मौके पर पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 36 सालगिरह जो केक काटियो वियो। तकरीब के खिताब कंदे नफीसा शाह चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी काविशुनि सां सिंध के हर शहर के अस्पतालों, रोड, तालीमी इदारा ऐं ॿियूं सहूलतूं फराहम कई वयूं आहिनि। डॉक्टर नफीसा शाह जिलानी चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। पीपल्स पार्टी हमेशा हारिन, ग़रीबन, पोइते पल मज़लूम अवाम के हक़नि की जाखोड़ कई आहे। डॉक्टर नफीसा शाह जिलानी चयो त असांजो लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु मौलाना फज़ल रहमान के एतमाद में वठण लाइ मुलाक़ातूं करे रहियो आहे, जंहिंजा जल्द मिस्बत नतीजा साम्हूं ईंदा। इन मौके ते PP ज़िले जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी अली मक्कोल, रमीज़ सुमरो, अतीक हुसैन फुलपोटो, हाजी मोहम्मद साले कटोहर, साफ़ी अब्दुल सत्तार मेहरानी ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।